ونصلي ونسلم على رسول الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين. الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون. أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. عن أبي هريرة قال قال رسول الله صلى الله تعالى عليه وسلم: إن هذه القلوب تصدع كما يصدع الحديد إذا أصابه الماء. قيل يا رسول الله ما جلاؤها؟ قال كثرة ذكر الموت وتلاوة القرآن. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين.
बलगल उला बिकमाली कशफत दुजा बिजमाली हसनत जमीउ खिसाली सल्लू अलैहि व आली। सब दुरूद शरीफ पढ़ो। इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पेरियों भेरो माशाअल्लाह आवाज हिन घोटकी शहर जे हिन बगोवा में हिन मदरसा दारुल हुदा जे ज़ेर एहतमाम थींदड़ सालियानी दस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस में पंजे इंतहाई प्यारे मेजबान हजरत मौलाना मोहम्मद अमीन हक्कानी साहब जिनके दावत ते अवां सां मुलाकात जो शर्फ हासिल थी रहियो है। दुआ गुरु तल्ला सही असाई तवां सबनी जी हाज़री के अचण वेहण बुधण ऐं बुधाइण के पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंजूर फरमाए। जिन दोस्तन अजो की हिन कॉन्फ्रेंस में जानी माली ताउन कयो है, अल्लाह से उन्हनि खे दुनिया ऐं आखिरत जे नेमतन सां माला माल करे। ऐं इहा दुआ भी गुरु त अल्लाह रब्बुल इज्जत अजो के प्रोग्राम के आलिमन सगुरन जे बयानन के वाज़ नसीहत के इन पूरे इलाके वारन जे लाए अल्लाह साईं हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बनाए, निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बनाए, बरकत ऐं बदी जो ज़रियो भी बनाए, त प्यार ऐं मोहब्बत जो ज़रियो भी बनाए। थकावट तमाम घणी है, वडो लंबो चौड़ो सफर करे तवानी खिदमत में पहुंचायूं। बयान इंतहाई थोड़ो बयान कंदस। अवां सभिनीनि प्यारनि खां हिकिड़ी मुअद्दिबाना दरख़्वास्त ऐं गुज़ारिश जेके थोड़ा वेझा वेझा थी वेंदो त आऊं तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदुसि। अल्लाह तव्हां सभिनीनि जी ज़िंदगी में बरकतूं नसीब करे। अल्लाह साईं तव्हांजे बचड़नि खे क़ुरान जो कारी आलिम हाफ़िज़ बणाए। माशाअल्लाह वेझा वेझा मिली वियो। मुन्ने दोस्तों कुरान मजीद जे सूरतुल बकरा जो शुरू वाली आयतूं ऐं गडो गड जनाब नबी करीम सब दिल जे मोहब्बत सां चो सल्लल्लाहु जोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकड़ी हदीस पढ़ी है। इन्हनि आयतन जे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद की सच्चाई कुरान की सदाकत बयान कई है। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद जी वडे में वडो फायदो वो बयान कयो है। रब साईं उहे मानू भी बुधाया त इन्हनि माण्हुनि इन कुरान मजा केड़न इंसानन के फायदो थी उन्हनि माण्हू जो निशानियूं बुधाई। इहा ॻाल्हि रब करे पोइ रब साईं कुरान वारनि जे लाइ इहा ॻाल्हि कई है तो कुरान वारा हिदायत ते आहिनि। इहा ॻाल्हि रब करे पोइ रब फरमायो त कुरान वारा कामयाब थी। कुरान वारा कामयाब आहिनि। अंदाजो लगायो जंहिंखे रब चवे तो कुरान वारा हिदायत आहिनि। कुरान वारनि खे हिदायत मां रब ॾिनी है। कुरान वारा कामयाब आहिनि। चो तो कुरान वारा इन जहान में भी कामयाब, अचण वारे जहान में भी कामयाब।
कुरान मजीद उन्हनि इनकारिन जो अहवाल बयान कयो है जेके कुरान जा इनकारी हैं, जिन कुरान से को ताल्लुक ना है, को जोड़ ना है, का संगत ना है, का यारी ना है। खोलो कुरान मजीद जो 29 सिपारो सूरत जो नालो मुल्क पेरियों रुकू फरमाए कुल्लमा उल्किया फिया फौजुन सअलहुम खज़नतुहा अलम यअतिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीर फ़कज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर वक़ालू लौ कुन्ना नस्मउ औ नाक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर। कुरान तो फरमाए काफरन जा टोलन जा टोला जडे जहन्नम जे बाय में उछलाया वींदा, जहन्नम जे दरवाजन ते बीठल दारोगा, जहन्नम जे दरवाजन ते बीठल मलाक उनन बदनसीब इंसानन का पुछंदा अलम यातिकुम नज़ीरुन अलम यातिकुम नज़ीर। ओ दुनिया जा बदनसीब इंसानो, छा दुनियावी जिंदगी में तमाम ढिडारण वारा ना आया, छा तमाम कुरान ना आयो, कुरान समझ वारा नाया। रोई चौंदा कालू बला कद जाअना नज़ीर। हाँ असां वटि अल्लाह जो कुरान भी आयो, कुरान ॿुधाइण वारा भी आया, कुरान समझाइण वारा भी आया, पर असांजी वॾी बदनसीबी इहा हुई जो कुरान वारनि सां असांजी संगत न हुई, कुरान वारनि सां असांजो जोड़ न हुयो, कुरान वारनि सां असांजी दोस्ती न हुई, कुरान वारनि सां असांजी निस्बत न हुई। जॾहिं माल कुरान ॿुधाइण वारा कुरान ॿुधाईंदा असां कुरान वारनि ते ठठोलियूं मस्करियूं मज़ाक कंदासीं, चवंदासीं फ़कज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन। कुरान वारनि खे चवंदासीं तव्हां कूड़ा आहियो, ही कुरान अल्लाह वटां नाज़िल थियल किताब न आहे। कुरान वारनि खे दुनियावी ज़िंदगी में चवंदासीं इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर, तव्हां पाण वॾा गुमराह आहियो। रोई करे चवंदा क़ालू लौ कुन्ना नस्मउ औ नाक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर। काश इहो कुरान असां ॿुधूं हा, काश इहो कुरान असां समझूं हा। इन कुरान सां जेकॾहिं असांजी दोस्ती हुजे हा, इन कुरान सां जेकॾहिं असांजी यारी हुजे हा, अॼु इन जन्नम जे बाहि में न सड़ूं हा। इन जे करे अल्लाह कुरान में पियो फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। गजी ॻाल्हायो, मांखे ख़बर तव्हां थका पिया आहियो, मांखे ख़बर तव्हां खां वधीक असां थकल आहियूं, पर सिर्फ़ मां 10 मिंट बयान कंदा अच्छा बि तव्हां तो ख़ुशि आहियो न। जेके चवनि था 10 मिंट बयान थिए, तवज्जो, जेके चवनि था 10 मिंट बयान थिए तकड़ न कजो जवाब में, कोई चवनि सुभान अल्लाह। तवज्जो, अल्लाहु अकबर। भला थकल ना हो दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। मोमिन कुरान में कोन थकबो है, मोमिन जो थकू कुरान में लहंदियूं आहिनि। मोमिन कुरान में थकबो ई कोन। रब तो चवे फरमाई ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि। अल्लाह तो फरमाए कुरान मजीद की सच्चाई में कोई शक शुबो ना है। बी जगत मुझे अल्लाह कुरान में फरमाए तंज़ीलुम मिन रब्बिल आलमीन। इन कुरान के नाज़िल करने वालो
वारो मां अल्लाह या, जो समूरन जानन जो पालींदड़ मां अल्लाह या। पंजन के भी पाले, थरन के भी पाले, पंजन के भी खाराए, थरन के भी खाराए, मन्नण वारन के भी खाराए, पर इनकारन के भी खाराए, शुक्र गुजारन के भी खाराए, पर नाशाकरन के भी खाराए। के चवण वार जो सना गो पत्ता पत्ता है खुदा जा दम बदम तेरा, सना गो पत्ता पत्ता है खुदा जा दम बदम तेरा, जमीनो आसमान तेरे मौजूद अदम तेरा, खाकर करे तेरे शिकवे, खाकर करे तेरे शिकवे, यारब तअज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। अल्लाह तो फरमाता तंजीलुन मिन रब्बिल आलमीन, हे मां अल्लाह जेको रब्बुल आलमीन आया मां अल्लाह जे तरफा नाज़िल थियला। चओ सुभान अल्लाह, जो अल्लाह सच्चो है। ॻाल्हायो तो अल्लाह जो अमरे जलील जलील है, कूड़ो है, अल्लाह सच्चो। खणी अचण वारो जिब्रील भी थोरो ॻाल्हायो तो, खणी अचण वारो जिब्रील भी सच्चो। हिकिड़ा वरी असांजा चवंदा आहिनि अवा जिब्रील भुलिजी वियो, खणी आयो पे जिब्रील क़ुरान अली ते भुलिजी नबी साईं ते नाज़िल कई। अल्लाहु अकबर। फरमाए कुल मल काना दुअल जिब्रील, मुझे जिब्रील से दुश्मनी न करो, जिब्रील मलाक पे एतराज न करो, छोजो जिब्रील जी चूंड करण वारो अल्लाह है। अब अल्लाह जी चूंड गलत थी सके थी? अल्लाह जी चूंड तुझी मुझी चूंड है जगह गलत थी थी। छा करिया इंसान आया भुलजी वियसि, मांखे ख़बर न पई। अल्लाहु अकबर। फरमाई फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, जिब्रील जे वास्ते सां अल्लाह इन कुरान के तो मुस्तफा जे दिल ते नाज़िल कयो। कुरान जी जगह दिल है, कुरान जी जगह दिल है। जेकॾहिं कुरान जी जगह दिल न हुजे हा न त अंधा नाबीना हाफ़िज़ न हुजे। तव्हांजे इन शिकारपुर जो कारी है, नालो तस मोहम्मद अली, लक़ब तस मदनी, आए सिंधी, नाबीनु पर कुरान जो कारी है। चओ सुभान अल्लाह। इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, क़ल्बिक दिल ते। अल्लाहु अकबर। फरमाई ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदा, कुरान जा हज़ारे फायदा आहिनि, लखे फायदा आहिनि, पर अल्लाह वॾे में वॾो फ़ाइदो कुरान जो इहो ई बयान कयो। ला रैब फीहि हुदा, ओ मुंहिंजा बानो जेकॾहिं इन कुरान ते ईमान आणींदो, कुरान सां पंहिंजी संगत मज़बूत कंदो, इहो कुरान तव्हांखे मां अल्लाह जी सुञाणप कराईंदो। कुरान अल्लाह जी सुञाणप करण वारो किताब अथव, अल्लाह जो तारुफ करण वारो किताब कुरान अथव। इहो ई फर्क है। तवज्जो, दुनिया में हिकिड़ा इंसान अहिड़ा आहिनि जेके कुरान जा इनकारी आहिनि, कुरान जा इनकारी आहिनि। कुरान अल्लाह जो नाज़िल थियल किताब आहे कोन, ॿिया इनकारी न आहिनि, कुरान खे मञींदा आहिनि पर कुरान खां परे आहिनि, कुरान खां परे आहिनि। कुरान अचनि ई नथो, नाज़रा जी ख़बर न आहे, हिकिड़ी सूरत याद काने, सूरत पंज कद हिकिड़ी आयत याद कान अथनि। ऐं तवज्जो, हिकिड़ा उहे आहिनि जिन जो कुरान ते ईमान बि आहे, कुरान सां प्यार बि आहे, कुरान ॿुधंदा बि आहिनि, कुरान पढ़ंदा बि आहिनि, कुरान सां यारी है, कुरान सां दोस्ती है, कुरान सां ताल्लुक है, कुरान सां मजबूत निस्बत है। हुनन में हिनन में फर्क है। जेके कुरान का परे उनन जी निशानी कड़ी दर दर चुकिया पे, हुन दर 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 हुन दर। इन्हें के मुशरिक के सियासी बोली में चेबो है लोटो, मुशरिक के
लोटो कदे हुते पे होंदो है, कदे हुते पे होंदो है, कदे हुते पे होंदो है, कदे हुते पे होंदो। मुशरिक भी है, मुशरिक भी है। पर कुरान वारे जी पेशानी अल्लाह का मां सिवाय बे जे सामने नथी झुके। ता का पुछां तो जे कदे मां ता के चवा मां परे का बंद करे बदीन खां आयो आया ता वट, मां के न तवा जो किरायो खपे न मानी खपे का शे न खपे। मां तवा का एकड़ी शे जो मुतालबो करया तो केड़ी शे मां जी बयान खत्म करया ना बस सददा तवा मां के करियो। मां बुजुर्ग मां आलिम मां हाफिज मां कारी मां नेक मां तहज्जुद गुजार मां हज कयलन मां उमरा कयलन। साईं कुछ न थींदो। चाय घोरो दींदासी, मानी घोरो दींदासी, खट बिस्तरो घोरो दींदासी, किरायो घोरो दींदासी, तेल या पैसा घोरो दींदासी, मस्जिद मदरसे जे लाइ चंदो घोरो दींदासी। पर हिन पेशानी के खुदा का मां सिवाय मेरे सामने न झुकाए। अॼुकल्ह सिस्टम यो लगो पियो आहे, हेडियूं ॾाढ़ियूं पटका कंद झुकिया पिया आहिनि। साईं आयो हाणे साईं छा करियूं? किरो साईं जी गाड़ी जी भी चुम्मी, गाड़ी जे टायरनि जी भी चुम्मी, गाड़ी जे बनड़ जी भी चुम्मी। साईं जे गाड़ी के हिन हथ लगायो, मां जो हथ साईं वारी गाड़ी के न ॿुधो, मां हिन के भी चुमिया। मां जो हथ हे पे चुमे, मुंहिंजो हथ हो पे चुमे। चुम चुमा चुम चुमा चुम चुमा चुम चुमा चुम चुमा। साईं जे जूते मुबारक के चुम। जे साईं तो साईं है पर साईं जो कुत्तो भी साईं है। साईं जो साईं या साईं जो कुत्तो भी साईं है। मुझा दोस्तों इन कुरान जो तारुफ, ही कुरान अल्लाह जो तारुफ तो कराए। जंहिं जी कुरान सा संगत है उन जो अकीदो यो ही है तो अल्लाह अकेलो है। थोरो गला दो सा अल्लाह 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 अकेलो है। अकेलो में जात में सिफात में खालिक ब अल्लाह, मुश्किल कुशा ब अल्लाह, हाजत रवा ब अल्लाह, नफे नुकसान जो मालिक ब अल्लाह, मौत हयाती जो मालिक ब अल्लाह, इज्जत जिल्लत जो मालिक ब अल्लाह। ब्याबाइन पीर फकीर वली गौस कुतुब नबी शहीद सब मजू था। अकीदो इयो रखबो मोहब्बत सबनिन सा कभी, इबादत अकेले अल्लाह जी कभी। थोरो गला दो सा ये गाल अल्लाह फरमाई ज़ालिकल किताबु ला रैब फीहुदा। ओ मुंजा बानो इन कुरान के जिक्र वे जाइंदो, यो कुरान तमा के मां अल्लाह दी सुञाणप कराइंदो, मां अल्लाह जो तारुफ कराइंदो। जेका गाल अल्लाह कुरान जे ला कई ज़ालिकल किताबु ला रैब फीहुदा, ये गाल अल्लाह से काबे जे ला भी कई। फरमा इन्न अव्वल बैतिन वुदिया लिन्नासि लल्लज़ी बिबक्कता मुबारकन व हुदल लिल आलमीन। कुरान जलाब रब गाल कई हुदन, काबे जलाब गाल कई हुदन, यानी कुरान ब तां के अल्लाह जी सुञाणप कराए पियो, काबो ब तवां के अल्लाह जी सुञाणप कराए पियो। काबो ब अल्लाह जी सुञाणप कराए। ता अंदाजो लगायो काबे में जने सब जा सब विंदा है, सब जा सब ने जे ज़बान ते शी होजे, सुन्नी होजे, बरेली होजे, देवबंदी होजे, मुकल्लिद होजे, गैर मुकल्लिद होजे, सब ने जे ज़बान ते इयो तलबी होंदो। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लब्बैक। अल्लाह महाजिर या, अल्लाह महाजिर या, लब्बैक अल्लाह
अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक ला शरीक लक, तो जो कोई शरीक ना है, तू जात में भी अकेलो आ, तो पानी सिफात में भी अकेलो आ। इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क, मुंजा अल्लाह तारीफ भी तो अल्लाह दिलाए, नेमत भी तो अल्लाह दिलाए, बादशाही भी तो अल्लाह दिलाए। ला शरीक लक, अल्लाह रब्बुल इज्जत या गाल भरी सोने मोहम्मद खान कुरान में चौराई है। फरमाए कुल इल्ला सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अन अव्वलुल मुस्लिमीन। सुभान अल्लाह, दिल मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। अब वलियन के मनो था, गलादुर सा पीरन फकीरन के मनो था, गौसन कुतबन शहीदन के मनो था, सोने नबी के मनो था, अली के मनो था, अली जे बटन शहजादा हसन हुसैन के मनो था। अब इनन वलियन पीरन फकीरन गौसन कुतबन सजदा केंजा कया? रब जा या सब जा, रब जा या सब जा, रब जा रब जा रब जा। जो को दर दर पंज पान के किराए तो मुंह वटियो गद्दार है। भाई जी दिमाग खबर ही न थी पे घुट की शहर में हिकिड़े माण्हू खे तव्हां ॾिसो पिया पीपी या फी जे साम्हूं पीपी नारा पियो पाण सभु सम्झंदा पीपलो आहे। थोड़ी देर खां मधु वो साॻियूं माण्हू जेकॾहिं नवाज शरीफ जी पार्टी जे नारा हाणे उन ही शहर में उन ही तारीख़ में उन डेट ते हिंद सवेरे पीपी नारा पे हाणे वरी नवाज शरीफ पार्टी नारा पे हाणे वरी थोड़ी देर खां बाद जेकॾहिं कॉम्परसन सां गॾिजी कॉम्परसन जा नारा हाणे थोड़ी देर खां बाद सोने इमरान जा नारा हाणे हल एडो सोनू वजीर आज़म मिलियो है छा ॻाल्हि कई है सुभान अल्लाह। मां चवंदो आहियां वजीर आज़म इमरान थियो है ॿिया फ़ाइदा हुजनि या न हुजनि पर हिकिड़ो फ़ाइदो ज़रूर है। केड़ो? मुल्क के नजर न लगे। मानू नयूं गाड़ियों वठंदा आहिनि नयूं गाड़ियों पोइ पोयां फाटल जूतो ॿधी छॾींदा आहिनि। अब हे छा आहे जी नाज़रू जामिन गाड़ी वरती है तब नई 2021 मॉडल कंहिंजी नजर न लगे। एडो सोनू वजीर आज़म पाण खे हाणे मुल्क के नजर कान लगे। सच्चो वजीर आज़म हल पुरानी तकरीर बुधण वटा तो अब सस्ताई कहीं है कौन के गाला दौर सा हल टमाटर घणे किलो तो सस्ताई है ना तो पो की दा जो महंगाई है। अल्लाह अकबर मुझा दोस्त मर्जी है तां जी तवज्जो गाल बो करया आलिमन के छरींदो जालिमन जो साथ दींदो यो हशर थींदो बुधी छे। चंगन के छड़ींदो पुछड़न जो साथ दींदो यो हशर छड़ींदो। साईं अब्दुल कईम हालिद जी लायक ना है जो उनके पाण वोट दियो बाकी बेनिमाजी शराबी लायक है तने पाण वोट दिठो तो पाड़े जो है साईं। वो चंगा भला मानू इंदसे आवा मौलवी जो सियासत में छा वने वोट भी पान दियूं नचू भी पान पछाड़ी में रो भी पान होइंदा बोले सब दुआ त कजा कि चंगा हुक्मरान मिलन। वोट तो हुन के देना दो असांगा जो गुणाई तवज्जो रात दी यो मानू जेकरे असा मौलवी जे जैसे में असा मौलवी जा नारा हाणे तां का जेके के पूछ ओ हिन नंबर दी कड़ी पार्टी सा ताल्लुक है खुशबू सब ने कयो है नारा सब ने हयात से घण नार ने करे गल्लो बे बैठल है पूछा जे ए बड़ साईं जी माके खबर ही अल्लाह अकबर मुंजा दोस्तो जेको रब खाराए थो जेको रब प्यारे थो जेको रब भाए थो जे रब पैदा कयो सजदा भी अल्लाह जा मन सबनन के पूजा अल्लाह दी कर रुकू अल्लाह दा कर। अल्लाह से कायनात जे नबी का ऐलान करायो फरमाए कुल इन
इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। फरमाए मुझा महबूब नबी ऐलान कर तमाम मोहम्मद जी नमाज मां मोहम्मद जा रुकू सजदा व नुसुकी मां मोहम्मद जी कुर्बानी मां मोहम्मद जो नजरो न्याजो व नुसुकी व महयाय व ममाती व महयाय व ममाती मां मोहम्मद जी हयाती मां मोहम्मद जो तो अल्लाह वटण ये सब जा सब कम मोहम्मद जा अकेले तो अल्लाह जे लाए आहिनि जो सभिनी जानन जो तो ही पालींदड़ ला शरीक लहू मां मोहम्मद जो भी इहो अकीदो तुंहिंजो कोई शरीक न है तू ज़ात में भी अकेलो आ त तू पंहिंजी सिफ़ात में भी अकेलो आ। मुशरिक ख़बर छा चवंदो मुशरिक को माण्हू जे करे तव्हां खे चवे अबा ही बि मुंहिंजो पीउ आहे हेब मुझो पिया हाणे ता छा समझंदा हेब होब हेब मुझो पिया होब इया गाल ठहे थी अब हेब मुझो भाई हेब मुझो चाचो है हेब मुझो मामू पर अज तई कोड़ो मानू ता दिठो है जो कुछ हेब मुझो पिया हेब पर चई ही है मुझो पी मुशरिक छा चवंदो खबर है अब हो त हेब ताई तवज्जो हो त हेब ताई न अच्छा औ मन्या तो हो बय हेब बय फर्क कोने भी नहीं तोरो गला तो सा फर्क ना है फर्क है वो खालिक ही मखलूक वो मसजूद ही साजिद वो मरकूद ही राके वो रज़्ज़ाक ही मरज़ूक। तवज्जो ये घुरण वारा वो ॾियण वारो वो समद वो गनी है मोहताज वो बाकी ही फानी फर्क है हो बय हेबैन मुझा दोस्त अल्लाह सही कुरान में सिंधी जा घर बगालायन सिंधी जा घर सिंधी तवज्जो मां जे कदे ता का पुछा करो यार मां सा गड मेहमान हो एकड़ो मां सा गड एकड़ो मेहमान तवा न दिठो अब ओ हु बिठो क्या हु बिठो है अब हु हिक के चवंदा घणन के चवंदा हिक के मां सा गड ब मेहमान तवा न दिठो ओ हु सुता पे अल्लाह अकबर रब कुरान में ये गाल कही है फरमाई अल्लाहु ला इलाहा इल्लाहु गजी गलायो अल्लाहु ला इलाहा इल्लाहु मां अल्लाह ही तवाजो मुश्किल कुशा है मां अल्लाह का सवाए जो कोई तवाजो मुश्किल कुशा ना है जो कोई तवाजो हाजत रवा ना है जो कोई तवाजे नफे नुकसान जो मालिक ना है जो कोई तवाजे मौत हयाती जो मालिक ना है जो कोई तवाजे इज्जत जिल्लत जो मालिक ना है। खोल कुरान फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर। तवज्जो वरी खोल कुरान हशर सूरत 28 से 12 असा देवबंदी नड कुरान अथो थोरो गलायो तो सही थोरो गलायो तो सही छा है गलायो तो सा कुरान 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 फरमाई हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु आलिमुल गैब
वशहादा हु अर्रहमान अर्रहीम वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिक अल कुद्दूस अस्सलाम अल मुमिन अल मुहैमिन अल अजीज अल जब्बार अल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून वल्लाहुल खालिक अल बारी अल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अजीजुल हकीम। अब माता हिकड़ी गाल पुछा, हिन गाल में कोई इख्तिलाफ आहे त पाण सभिनीन खे पैदा करण वारो अल्लाह है? कोई इख्तिलाफ आहे? कोई इख्तिलाफ कोने। कोलिन खां, भीलन खां, वाणिन खां, गैर मुस्लिमन खां पुछो की पैदा कयो, चंदो अल्लाह। पानी ते के बैठा आहियूं, की पैदा कयो? कोई इख्तिलाफ आहे? मां जेकर हींअर गाल करया, अब 4:15 थिया आहिनि, 4:15 थिया आहिनि, पर शाम जा न सुबुह जा ना सुबुह जो 4:15 थिया आहिनि। मञो ॻाल्हि मुंहिंजी? से मञूं था, बुज़ुर्ग माण्हू आयो साईं नाराज़ थी पवंदो, मञूं था सुबुह जो 4:15 मञी था मुंहिंजी ॻाल्हि? क़ुरान पढ़ी ॿुधायां पियो, मञो यार। न साईं ये ग़लत ॻाल्हि थोरी को मञबी, ग़लत ॻाल्हि कोन मञबी। तवज्जो। हाणे मुशरिक एॾो बेवकूफ़ अथव, एॾो बेवकूफ़, एॾो बेवकूफ़, एॾो बेवकूफ़ मुशरिक। हाणे बीठो कब्र जे मथां रोए पियो, छा पियो करी? जे मां आयो आहियां साईं वटि, साईं खटे सुतो आहे, छा तो करी? कि साईं खां सुवाल करण। 14 साल थिया आहिनि शादी खे, औलाद न पियो थिए। 14 साल थिया आहिनि, साईं खां वठण आयो आहियां मां औलाद, साईं खां वठण आयो बच्चो। बाबा जेकॾहिं तोखे साईं वटां पुट थो मिले त मुंहिंजूं अखियूं थदियूं, कसम खणी चवां थो, मूंखे को बि इतराज़ कोन्हे। पर 2 ॻाल्हियूं जेकॾहिं मां तोखां पुछां, नाराज़ तो कोन्हे? न साईं तव्हां भले पुछो, असांजा उस्ताद आहियो, साईं आहियो, मुर्शिद आहियो, पुछो भले। इन मुशरिक खां जेको साईं खां वठण आयो आहे पुट, इन खां पुछो त तोखे अखियूं केॾी ॾिनियूं? चवंदो अल्लाह। ज़बान केॾी नी? चवंदो अल्लाह। हथ केॾी न? चवंदो अल्लाह। पैर केॾी न? चवंदो अल्लाह। दिल केॾी नी? चवंदो अल्लाह। पेशानी केॾी नी? चवंदो अल्लाह। कारा वार केॾी न? चवंदो अल्लाह। पुट केॾी नी? साईं। पुट केॾी नु? साईं। टपड़ तो केॾी न? रब। पुट ॾिनु साईं। नालो रखी साईं ॾिनु। हिकड़े दोस्त मूंखे चयो जे साईं असां वटि हिकड़े माण्हू नालो रखियो पंहिंजे पुट जो पीरां ॾिनू। माना हिकड़े पीर खां कम घणो, घणनि पीरनि ज़ोर लॻाए पोइ वञी पुट ॾिनू, पीरां ॾिनू, पीरां ॾिनू, साईं ॾिनू, अली ॾिनू, इमाम ॾिनू। हाणे हे चवे थो त मांखे पुट ॾिनू साईं, मां नालो रखियो साईं ॾिनू, साईं ॾिनू। अब तव्हां खां पुछां थो, ये नालो रखण सही है? अक्ल सां सोचे ॿुधायो, अक्ल सां। अंग्रेज जेकॾहिं जज हुजे न, अंग्रेज जज काफ़िर, ख़ुदा जो इनकारी, हुन वटि जेकॾहिं केस खणी वञे न, उहो बि चवंदो त इहो नालो ग़लति आहे। मां चवां सखर वारनि जी महिरबानी जो माखे घुरायूं, सखर वारनि जी महिरबानी माखे घुरायूं। तव्हां चवंदा साईं सखर वारनि कोन घुरायो आहे, असां घुटकी वारनि घुरायो आहे, मौलाना अमीन साहब घुरायो आहे, दाल हुदा वारनि घुरायो आहे, सखर वारनि जी महिरबानी न, यो कूड़ है। हाणे ही चवे थो त माखे ॾिनो पुट साईं, टपड़ हिनखे मिलिया रब वटां, पुट मिलियो साईं वटां। हाणे इन खां ॿियो सुवाल कर त तोखे मिलियो पुट साईं वटां, बाबे खे पोइ तूं किथां मिलियो? थोरो ॻाल्हायो त बाबे खे किथां तो मिलियो आहे?
पो डाडे के बाबो काथो मिलियो, पर डाडे के डाडो काथो मिलियो। अब हे दरगाहों पंज हिन सिंध मुल्क पाकिस्तान में इन पो सवाल थो करियां, पो अंग्रेजन के 10 पुट कड़ी दरगाह दा मिलिया। हाने तवज्जो अॼु हाली पी पुट विणंदा ॿुधो की हाणे ही साईं ॾिने जे लाइ चए पियो त माखे ॾिनू साईं, मां नालो रखियो साईं ॾिनू। हाणे साईं ॾिनू थियो वॾो, साईं ॾिनू वॾो थियो। अब केर आहे फलाणो, छा नालो आहे साईं ॾिनू, ज़ात कहिड़ी फलाणी, पुट कंहिंजो आई फलाणे जो। इन साईं ॾिने खां पुछ तो तोखे पैदा कई कयो, चवंदो अल्लाह। पी खां पुछ साईं ॾिनो किथां मिलियो थे, वली वटा। हाणे तव्हां में कोड़ो सरदार आहे जेको पी पुट जो कराए फ़ैसिलो, सचो पी या पुट जो फ़ैसिलो महिरबानी करे मूंखे कराए ॾियो त मां तव्हांखे इनाम ॾियां। कुरान मुशरिक कूड़ा है। ये को खोल कुरान, शूरा सूरत है। फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशाउ यगबु लिमन यशाउ इनासा व यगबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। फरमाई बादशाही में अल्लाह जी है, आसमान जी बुलंदिन ते भी में अल्लाह जी बादशाही है, जमीन जी पस्ती ते भी में अल्लाह जी बादशाही है। फरमाई बादशाही भी में अल्लाह जी है, तो मर्जी भी में अल्लाह जी है। फरमाई यगबुली मन यशाउ इनासा यगबुली मन यशाउ इनासा, जेके चाहींदो मां अल्लाह रगो न्याणियूं ॾींदो आहियां। यगबुली मन यशाउ ज़ुकुर, जेके चाहींदो रगो पुटी पुट दींदो या। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा, जे भागन वारे के मां चाहींदो न्याणियुनि वारी नेमत भी दींदो या, पुटन वारी नेमत भी दींदो या। फरमाई बादशाही भी में अल्लाह जी त मर्जी भी में अल्लाह जी है। हाने जंहिंजो कुरान सां हूंदो ताल्लुक, हुन जो अक़ीदो इहो हूंदो त पुटनि जा खज़ाना अल्लाह वटि। कुरान सां न हूंदो, को चवंदो मूंखे साईं वटां मिलियो, को चवंदो मूंखे फलाणे वटां मिलियो, फलाणी दरगाह तां मिलियो, फलाणी दरगाह तां मिलियो, फलाणी दरगाह तां मिलियो। अचो वचन करियूं त इहो कुरान बच्चन खे पढ़ाईंदासीं। थोरो ॻाल्हायो त बच्चन खे कुरान पढ़ाईंदासीं। मुंहिंजा दोस्तो मूंखां जेको बयान थियो मां कयमि, अल्लाह खां इहा दुआ घुरो, अल्लाह से शिरक खां बचाए, कुफर खां बचाए, गुमराही खां बचाए, अल्लाह से ज़लालत खां बचाए, पंहिंजा ईमान बचायो, पंहिंजा ईमान बचायो। ऐं ईमान एड़न हलकन में बचंदो, ॿुधी छॾियो। ॿाहिरि वेंदो लुटजी वेंदो, फुरजी वेंदो। अमरे ज़लील जड़ा मिरूं पे हलन खाई वेंदा। खुदा दी ज़ात जो कसम, मां त चयो ने दी त अमरे ज़लील अबू जेल खां बि बदतर काफर था, ॿुधी छॾियो। उतबे खां शेबे खां ये मुशरिक हो, पर खुदा के मन्दा, खुदा जा इनकारी, अल्लाह जी तौहीद सरेआम। वरी सोशल मीडिया दे दिफा पई दिए, साईं वडो डाहो है, वडो दानिश्वर है, जेके खुदा जी खुदाई जी खबर ना है, इनके तमा डाहो चवंदा। हेडो सारो सिज बीठो है, जेकरे के तांगा पूछे सिज बीठो है, संजर दी रात है, ता जवाब नहीं दो उनके, ये चरी हुई है, इनके तमा जवाब भी कोने दो। हेडो सारो सिज बीठो है, पूछा बो करे रात नहीं है, लगे पे हिन जी दिमागी तार निकतल है। हेडू सारियूं कुदरत जूं निशानियूं कि अल्लाह काथे मांखे ॾेखारियो, अल्लाह काथे मांखे ॾेखारियो। तो मां हिकिड़े खे चयो
मुझे पुट कंजो चे पी जो मुझे रे बाबा जो अम्मा सा निकाह थियो तडे तू है थोरो गलायो जरे बाबा जो अम्मा सा निकाह थियो तडे तू है के मां तो कोनस तो के जो चगो ठाणा दा चवन मिट मार दा चवन मुझे आऊं बचंदो कुरान तो जो अल्लाह नबी चयो अल्लाह आहे जरो जरो चवे तो अल्लाह है मुझो सा अचे पियो वने पियो मुझो सा चवे जो अल्लाह आहे मुझो अखियूं बुधाइन पियो अल्लाह आहे कन जो बिठण बुधाए पियो अल्लाह आहे पेरन जो हलण बुधाए पियो अल्लाह आहे हथन जो झलण बुधाए पियो अल्लाह आहे दिल जी हरकत बुधाए पई त अल्लाह कोने वरी चए पियो जी इस्लाम औरतन सा कया इन वडा जुल्म इस्लाम औरतन के मर्द जा बराबरी जा हक नाए दिना ठीक है भला इस्लाम ना तू दे तो औरतन वारो बोझ तू बखण सर्जरी कराए 9 महीना जेका औरत बार जो बोझ खणदी है ना वो तू बखण ता कहूं पर सबई गज्जी औरतन वारो बोझ खणो त यको बोझ औरतन खयो हाने असि मर्द दा खणो यो बोझ सर्जरी कराए बिज रखरायो पाने पाणे में तांगे खबर है तवज्जो तांगा पुछां दो कौम परस्तन के अक्ल जे एतबार सा शरीयत जे अक्ल जे एतबार सा मां भेण ते घर देण जायज है मां भेण दे की तांगा पुछां दो मां सा निकाह जायज है ना जायज है छो कुरान चयो छो कुरान चयो त मां सा निकाह न करो छो कायनात जे नबी तो मां सा निकाह हराम है हाने मां सा निकाह उ हराम समझंदो जो अल्लाह के मने जो अल्लाह के मने जो कुरान के मने जो नबी के मने हाने जो कुरान के ही नथो मने वो नोट मां हलाल हराम गाल सागी को इनन जो नजरियो यो थो ता खबर है औरत माज अल्लाह हिकड़े बाग जे मेवे वांगुर अथो जिता वनी पटो मां धी भेण ये सब कौम परस्तन जे नजर में हिक कौम परस्तन वट शराब पानी हिक थो मां घरवारी मां दी मां भेण हिक थो कौम परसन जो नजरिया बुधी छडो यो तो पान मुसलमानन वट मां सा निकाह हराम है कुरान चयो अल्लाह चयो नबी चयो छो तो पान अल्लाह के मनु कुरान के मनु नबी के मनु एने कर नबी संजन फरमायो तो एड़ो दौर इंदो सुबह जो बिस्तर में जा उठंदो मानू तो मोमिन होंदो शाम जो जरे पाने बिस्तर रा वेंदो तो काफर अब तांगे पाने ईमान प्यारो है कोने करा दोर सा तवा अल्लाह खुदा करे के ये किल्प न देखारे खुदा दी जात जो कसम तो दिसी न सकेस मुसलमान मर्द औरतों वेठियो न माजल खुदा जी गुस्ताखी पे करे मर्द भी खिलन पिया औरतों भी खिलन पई पुछो मुफ्तिन का सब ईमान खानी करी सब ईमान खानी करी अचो वचन करियो तो कुरान वारो जो साथ रे कुरान वारा जो साथ देवो आलिम जो साथ देवो पांजो ईमान बचाएबो बच्चन के कुरान पढ़ाएबो अल्लाह रब्बुल इज्जत खान दुआ करो अल्लाह से जेके जुमला चौराया अल्लाह से पांजे बारगाह के अंदर कबूल मंजूर फरमाए अल्लाह इन इदारे की हिफाजत करे जेके मुआविनीन हैं अल्लाह से उन ताउन के पांजे बारगाह के अंदर कबूल मंजूर फरमाए तवा सब ने जिला दुआ गो है जो तवा पांजा कमकार छदे पांजू मसरूफियतुन छदे कुरानी मजलिस में आया अल्लाह तवा के जो रोकड़ो बदलो इयो जो अल्लाह सही तमाजा बच्चा हाफिज आलिम करे जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावन आमीन अल्लाहुम्मा तस्सलाम व मिनका सलाम अलैकुम सलाम और रब्बना तबारक व तआला सल्लल्लाहु अलैहि व सल्लम मौलाए करीम असां गुनाहगार खताकार बेकार बदकार पोप तुझी रहमत जा तलबगार आहियूं असांजा वॾा नंढा गुनाह माफ़ फरमा असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ करिया मौलाए करीम बेनिमादन के पंज वक्त नमाज पढ़ने की तौफीक नसीब फरमा बे औलादन के नेक औलाद नसीब करिया पाने कार के पाने गजब खां पाने डमर खां बचा बीमारन की शिफाए कामिला आजिल नसीब करिया बेरोजगारन के हलाल रोजी नसीब करिया बे औलादन के नेक औलाद नसीब करिया मौलाए करीम असां सभिनि के फरमान बरदार नेकोकार बना मौलाए करीम जेके आयल
वडा नंढा जवान पोड़ा अल्लाह तू इन सभिनी दी हाज़िरी के पाने बारगाह में क़बूल ऐं मंजूर कजा मौला अजो के इन प्रोग्राम के महफ़िल के आलिमन सगोरन के बयानन के वाज़ो नसीहत के सभिनी जे लाइ निजात जो ज़रियो बना सुधारे जो ज़रियो बना अल्लाह असां सभिनी जे जान जी माल जी इज्जत जी आबरू जी बच्चन जी हिफ़ाज़त फरमा मौला करीम मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा मुल्क पाकिस्तान जी सरहदात जी हिफ़ाज़त फरमा लखन मुसलमानन जे दिलन जी धड़कन क़ायद जी हज़रत मौलाना फज़लुर रहमान जी हिफ़ाज़त फरमा नंढन वडन आलिमन जी हिफ़ाज़त फरमा मदारिस दीनी जी हिफ़ाज़त फरमा मसाजिद जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह असां सभिनी के काफ़िरन जो कुफ्र खां बचा ज़ालिमन जो ज़ुल्म खां बचा मौला करीम फतानन जे फितनन खां बचा शरीरन जे शरारत खां बचा अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलका मिन अब्दुका व नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा सअलका मिन